बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अहल बैत तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन। अम्मा बाद। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अॼु असां जे साम्हूं पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदे मौज़ू फ़िक़े जे बारे में टियों दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। आज़िज़ नाज़रीन, पहिरें प्रोग्राम में हिकु रसूल ख़ुदा जी हदीस बयानु कईसीं। जेके माण्हू पंहिंजे तरफ़ां फ़तवाऊं जारी कनि था, उन जी निशानदेही कंदे रसूल ख़ुदा फरमायो, जेके मुंहुं अल्लाह जे रसूल तरफ़ ॼाणी वाणी कूड़ जी निस्बत ॾियनि था, उहे पंहिंजे जहन्नम में विहण वारी कुर्सी तयारु करे छॾीनि। इहा हदीस जेका बिहार जिन में मौजूदु आहे। अॼु जेका गुफ़्तगू पंहिंजी जेका तक़लीद जे बारे में ॾिसूं आहे, लफ़्ज़ तक़लीद जी माना छा आहे। तक़लीद लफ़्ज़ कलादा मां निकितल आहे। कलादा जूं कुझु मानाऊं आहिनि। उन में हिकु माना कलादा यानी जेका औरत पंहिंजी ॻिची में हार थी पाए उन खे कलादा चवंदा आहिनि। यानी जेका औरत पंहिंजी ॻिची में हार पाईंदी आहे उन खे कलादा चवंदा आहिनि। ॿी माना कलादा जी, इंसान पंहिंजे जानवर जी ॻिची में जेको रसो थो विझे उन रसे खे कलादा चवनि था। इन लफ़्ज़ खे ॾिसी करे तक़लीद जे ख़िलाफ़ किताबूं लिखियूं वयूं आहिनि त बाबा ॾिसो, हीअ तक़लीद जी माना यानी तव्हांजे गले में रसी आहे, मुश्तदीन जेका तव्हांजे रसी में वटि तव्हांजे उनजे पोयां लॻाओ थो। अॼु मतिलबु फ़क़ति इहा माना कान्हे का कलादा जी, तव्हां रसी पायो त मुश्त तव्हांखे छिको न। बल्कि कलादा जी पहिरीं माना छा कईसीं, कलादा उहे हिकु इहा माना आहे यानी औरत जेका पंहिंजी ॻिची में हार थी पाए उन खे बि कलादा चवनि था। ऐं ॿिए एतबार सां ॾिठो, कलादा यानी हिकु त असां जे गर्दन ते हिकु बोझ आहे, असांजे गर्दन ते हिकु वज़न आहे। असांजे ईअं सम्झो असांजे गले में हिकु रसी आहे, उहा मुश्तरी छा करे न, उहा असांजे गर्दन तां भार हल्को करे असांजी जेका गर्दन में ॻिची मां रसो कढी करे उहो जो पंहिंजो पाण ते था आणीनि। यानी असां उन खां मुस्तदीन असांखे उन रसी खां उन बोझ खां असांखे छुटकारो था ॾियनि। छो जो अगरि जे असां ॾिठो वञे इहा असांजे गर्दन में रसी भार आहे, इहा असांजे करे आहे। छो जो निमाज़ असां ते वाजिबु आहे, निमाज़ जा अहकाम ॼाणणु असां ते वाजिबु आहिनि। अहकाम ॿिया ज़िंदगी जा उमूर जेके उनजा मसाइल असां ते वाजिबु आहिनि, असांखे ॼाणणु घुरिजे। इहो जेको असांजे मथां भार आहे, इहा जेका रसी हालांकि असांजे गले में आहे, इहो मुस्तदीन जो एहसान आहे जेको असां तव्हांजो भार हल्को करे असांजी ॻिची मां रसो कढनि था, उहो पंहिंजो पाण ते था क़बूल कनि। त हीअ जेका हिन जे लाइ का मुश्किल न थिए। ऐं अगरि ॾिठो वञे, अगरि जे असांखां क़यामत जे ॾींहुं अगरि असांखां पुछियो वञे त हिन फेल खे तव्हां हिन अंदाज़ सां हिन तरीक़े सां छो अंजाम ॾिनो, त असां क़यामत जे ॾींहुं ख़ुदा जी बारगाह में जवाबु ॾेई सघूं। ऐं असां ख़ुदा जी बारगाह सुरखुरू थी सघूं, या अल्लाह जेको तो असांखे हुकुम ॾिनो, जीअं मुश्तजी फिलाणे मुश्तजी तव्हां तक़लीद कयो, जंहिंजी तक़लीद मसइला साईं सिस्तानी जी तक़लीद में आहियूं, या कोई सहराबर मुआज़िम जी तक़लीद में आहे, या कोई ॿिए के मुश्तजी तक़लीद आहे, असां क़यामत जे ॾींहुं जवाबु ॾिसूं, या अल्लाह तुंहिंजे हुकुम मुताबिक़ असां आयतुल्लाह सिस्तानी जी तक़लीद कई आहे, हाणे तूं ॼाण त तव्हां मुश्तजी ॼाणो। यानी असां आख़िरत में असांखे तक़लीद करे असां पंहिंजी जान छॾाए सघूं था। अगरि कंहिं असां मुश्तजी अगरि असां तक़लीद नथा कयूं, इहो सॼो बोझ जेको वज़न आहे असां पाण खयूं वठूं, यानी असांजे गर्दन तां वज़न हल्को कोन्हे थियो। अगरि क़यामत जे ॾींहुं असांखां पुछियो वञे, मिसाल तव्हां निमाज़ पढ़ो था, निमाज़ रुकू जो ज़िकिर आहे या सजदनि जो ज़िकिर आहे, तव्हां किथां आंदो आहे, तव्हां किथां पढ़ियो आहे,
त असां छा जवाबु हूंदो क़यामत ॾींहुं? असां वधि मां वधि इहो चई सघंदासीं, ख़ुदाया असां जेको पंहिंजे माउ पीउ नाना ॾाॾी ॾाॾी खां जेका निमाज़ सिखी आहे असां उन तरीक़े अंजाम ॾियूं। आया इहा बि हिकु जॻह तकलीफ़ आहे, अगरि हा नाना नानी खां सिखी आहे ॾाॾा ॾाॾी, इहा हिकु तकलीफ़ आहे। उन खां बहितर न आहे असां हिकु अहिड़े मुश्तद आलम जी तकलीफ़ कयूं जेको असां ख़ुदा जी बारगाह में क़यामत ॾींहुं जवाबु ॾेई सघूं। अॼु जी असांजी गुफ़्तगू पंहिंजी पुॼाणी त इंशाअल्लाह अॻियां दर्स में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।